नाज़रीन, बांदी लग मदरसे में न वञण तां मासूम ॾोहिटे खे घुटा ॾेई तशदुद कंदड़ नाने खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बांदी थाणे जी हद सदावा मोरी भरिसां मासूम ॿारड़े इरफान उजण ते संदसि नाने गुलाम हैदर उजण पारां घुटा ॾेई मथसि वेशाणो तशदुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ बांदी पुलिस तशदुद कंदड़ गुलाम हैदर उजण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त जवाबदार मासूम ॿारड़े खे टुवाल जो रसो ठाहे खेसि घुटा ॾेई संदसि हथ पेर ॿधी मथसि वेशाणो तशदुद करे रहियो आहे ऐं ॿारड़ो पट ते लेटी लाॻीतो रड़ियूं करे बचाइण लाइ इलाज करे रहियो आहे ऐं वाट वेंदड़ माण्हू जवाबदार खे रोकण जी बि कोशिश कनि था, पर जवाबदार लाॻीतो ॿारड़े ते तशदुद कंदो रहे थो। अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। चाचा नंढड़ो मासूम हाल आहे, मासूम आहे यार। ओ चाचा घोटो न ॾीस न चाचा।